बदीन में नौजवान नारी के माइटन तरफा ज़हर ॾेई मारण जो इंसाफ़ जो मुतालबो। बदीन जे कलोई तहलके जे ॻोठ कुमहालो में इंसानियत के लोड़ींदड़ वाक़ियो साम्हूं आयो आहे, जिते 20 वरनि जी नौजवान नारी साजिदा नोहड़ियो के मुबीना तौर ते संदुसी माइटन ज़हर ॾेई मारण जी कोशिश कई। नारी के नाज़ुक हालत में बदीन इंडस अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते इन मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम लॻायो त खेसि ॿियो दफ़ो ज़हर ॾेई मारण जी कोशिश कई वई आहे। साजिदा नोड़ियो जो चवणु आहे त इन खां अॻु में बि ज़हर ॾिनो वियो हो, पर कंहिं बि संदसि दाह न ॿुधी। हाणे ॿीहर संदसि हयाती ख़तम करण जी साज़िश कई पई वञे। नारी दाऊं कंदे चयो त जेकॾहिं जवाबदारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई न कई त संदसि माइट खेसि मारे छॾींदा। मुतासिर नारी SSP बदीन खां मुतालबो कयो आहे त इन वाक़िए जो फौरी तौर ते नोटिस वठी मुलविस जवाबदारनि खे कानून जे कटाड़े में आणे ऐं संदसि हयाती जो तहफ़ुज़ यकीनी बणायो वञे। ॿिए तरफ़ इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि ऐं समाजी हलकनि बि हिन वाक़िए ते ॻणती ज़ाहिर कंदे इंसाम खां मुतालबो कयो आहे त न्याणी खे इंसाफ़ ॾियारण लाइ तुर्त ऐं सख़्त कार्रवाई कई वञे। रिपोर्ट सोशल मीडिया सेंटर सिंध। माइटन मूंखे ॾिनो हुयो रज़ा ख़ुशी सां, हुन खां पोइ निकाह खां पहिरीं राति हिकु कलाक पहिरीं मूंखे उथारियो, तॾहिं बि मूंखे ज़हर ॾिनो। इन अस्पताल साॼी में आयुसि, पर कंहिं बि हर पुलिस खे हर मूं चयो हुयो, पर कंहिं बि मुंहिंजो केस कोन कयो, न के मुंहिंजो बयान ज़ाहिर कयो। हर पुलिस आहे त रिश्वत ते हली वई पे त कयो। हींअर बि 5 महीना लाकअप हुयसि। हुन खां पोइ अॼु वरी बि मुंहिंजे पीउ, मुंहिंजे मामे, मुंहिंजे भाई मूंसां ज़ुल्म कयो, मूंखे ज़हर ॾिनो। 80 साल जो साजिदा हाशिम मुंहिंजो मामू आहे, मुंहिंजो पीउ गुलाम मुस्तफ़ा, मुंहिंजो भाउ मुमताज़। हा, मूंखे ज़हर ॾिनो आहे। किथे वेठा आहियो? कुमालो ॻोठ, कहिड़ी जॻह ते? मंगल मोड़ खां अॻियां।